न ज़ाल पई ॿुधे ऐं न को ॿार अचे में, सभु कोई पंहिंजे लिखिया, वॾनि नंढाई त का रही ई कोन्हे। एॾा साल मूं हिन बिज़नेस खे ठाहियो ऐं वधायो, ऐं हींअर पुटु थो चए साईं मूंखे त इहो धंधो नथो वणे। अरे ठहियल ठुकियल धंधो, आख़िर मां बि त कॾहिं रिटायर थींदुसि। ॿार सॼो ॾींहुं मोबाइल खणी हाय हाय आई लव यू पिया वेठा कनि। ॼण प्यार जो मतिलब बि को ख़बर अथनि। कपिड़ा बि अहिड़ा था पाइनि, ॼण त बाज़ार में कपिड़ो ई नथो मिले। कपिड़े जूं मिलियूं बंदि थी वियूं। को छा पियो ॾेखारे त को छा पियो ॾेखारे, ऐं गाना बि अहिड़ा था ॻाइनि। बाबा जरा टच मी टच मी टच मी, ओ बाबा जरा किस मी किस मी किस मी। बेशरम कान्हे। जमुना ओ जमुना छा आहे? हर घड़ी सॾु था कयो। मां चयो भई मूंसां बि गॾु अची थोरी देरि वेह। हा ओ मुंहिंजी राणी। राति जो राणी, ॾींहं जो नौकराणी। अरे मां कॾहिं चयो तोखे भई तूं नौकराणी आहे? अॼु जेका राति जो राणी हूंदी आहे सा ॾींहं जो महाराणी। सुका चपजा प्यासी दिलरी हूंदी, ओ मूंखे लॻे इहे सामोका में बीठी कारो जादू कन अच्छा वार तुंहिंजा अखियूं बिल्लीअ जहिड़ियूं चेल हाथीअ जहिड़ियूं सां गॾु का राति गुज़ार अधु राति सुधी त कंदुसि तोसां प्यार। हा 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 मुंहिंजी चेल हाथीअ जहिड़ी आहे। मां तव्हांखे में थी लॻां। अरे मां त मश्करी पियो कयां, तूं एॾो सीरियस छो थी खणे? अच्छा पोइ मूंखे ॿुधायो मां कीअं थी लॻां? तूं जीअं का म्युनिसिपालिटी जी पुराणी बिल्डिंग हूंदी आहे ऐं जॾहिं हुनखे रंग लॻाइबो आहे कीअं लॻंदी आहे? तव्हां सां ॻाल्हाइण बेकार आहे। छॾो हिकिड़ा 50,000 ॾियो। 50,000 रुपया? अरे दिमाग़ त ठीकु थी। हाणे अञा मूं तोखे मणियुनि लाइ पैसा ॾिना। मूं वटि छा नोटनि छापण जी का मशीन रखी आहे? अरे बाबा मूंखे क्लब जो ब्यूटी पार्लर जा बिल चुकाइणा आहिनि। क्लब वारनि जो बिल? ज़रूर तो रमीअ रांदि में पैसा हाराया हूंदा, या त पूरो शान ॾेखारण वास्ते किटियूं पार्टियूं कयूं हूंदई। ब्यूटी पार्लर बुढ़ी गोरी लाल लगाम मानो ॾींदुसि एतिरा पैसा। हाय डैड। हाणे तुंहिंजो छा आहे? मां अॼु राति पार्टीअ ते थी वञा। 3,000 ॾींदव? अरे जवान छोकिरी थी करे राति राति जो रुले थी, शर्म नथो अचे? कोई ज़रूरत न पार्टी ते वञण जो। डैडी छॾ पुट छॾ, मां थी ॾियां। वन एंजॉय एंड हैव फन। अरे मां जेतिरो हिनखे सुधारण जी कोशिशि तो कयां और तू ओतिरो हुनखे बिगाड़। ए डैड व्हाट्सअप पुट हरे राम करे। डैडी मूंखे हिकिड़ा 70,000 तो ॾियो। 70,000 रुपया? 70,000 खपनि? ॼण पिणस जी शादी आहे। डैडी तव्हांजी तबियत मम्मी थी चुकी, वरी बेरा कंदो छा? हा चऊं ॿुधाए छाजे लाइ रुपया खपनि? मूंखे न डैडी नई बाइक वठणी आहे, मुंहिंजे दोस्तनि बि वरिती आहे। हिकु त टको कोन थो कमाए सघे ऐं ॿियो ॿियनि सां रीस थो करे। कहिड़ो ज़रूरु पिया? हा साईं। हा अशोक। हा मां 17। हा साईं। हा छा आहे ॿुधायो? हा राजेश तव्हां खां 3 लख रुपया वरिता आहिनि? दादा हा
तव्हां छो ॾिनसि? ॾिसो ॾिसो साईं, मां हिन ॻाल्हि खे ॿुधल न आहियां। हा, तव्हां मूंखां पुछी करे थोरो ई ॾिना। हा, तव्हां पाण वञी वसूल कयो। छोरा, तो अशोक खां 2 लख रुपया उधारा वरिता आहिनि। ॿियो कंहिंखां कंहिंखां वरिता थी ॿुधाए? अरे खपंदा हुया वता। नालायक, हिकु त ग़लति कमु थो करे ऐं ॿियो पीउ खे साम्हूं थो ॻाल्हाए। कम मां विगो। हल पुट हल। थोरे त मुंहिंजो सभु कुझु कटे छॾियो। ही त घर ॿारे ॾियारी पिया कनि, मुंहिंजे महिनत जी कमाई बेरहमीअ सां पिया उॾाइनि। त अहिड़ो मां छा कयां जीअं हिननि खे फ़रूर पवे? छो न मां घर छॾे हली वञां? वेचारो धर्मदास घर वारनि मां बेज़ार थी रात जो लिखी करे बिना ॿुधाए घर मां हली थो वञे। होॾां घर वारा परेशान था थियनि ऐं ॻोल्हिनि था। आख़िर राजेश पंहिंजे पिता खे हरिद्वार में ॻोल्हे लहे थो ऐं संदसि माफ़ी वठी मनाए करे घर वठी अचे थो। जमुना बि माफ़ी वठे थी ऐं सभई पाण खे सुधारण जो कसम खाइनि था। पप्पा, तव्हां अची वियो? हा, छा कयां? असां सभई माफ़ी था घुरनि चयो पप्पा। जब त मूंसां वाइदो कयो त अॼु खां पोइ तव्हां पाण खे सुधारींदव। हा। अरे तव्हां अची विया? हा, अची वियुसि। पर हाणे कसम खा भई तूं हाणे सुधरंदी। मां सुधरंदी, मां कसम थी खावां। All is well. साईं सभु सुठो आ। पायो ऐं लिकायो, पायो पायो ऐं लिकायो, VIP अंडरवेयर बनियान, VIP अंडरवेयर बनियान। ये अंदर जी ॻाल्हि आहे। शइ बि सुठी, अघु बि वाजिबी। जेको VIP पाईंदो सो VIP थींदो। त साईं हाणे तव्हां कॾहिं था VIP थियो? जी सुहिणी ओ मंदमणी कॾहिं मूं वटि हली ईंदी कर। ओ मिठियूं ॻाल्हियूं ऐं सुठा गीत मूंखे बि ॿुधाईंदी कर। कॾहिं मूं वटि हली ईंदी कर। ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸತ್ರಾಮ್, ವೆರಿ ಗುಡ್. ಆದರೆ ಟೈಮ್ ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು, ಜಡ್ಜಿಗೆ ಇದು ಹೇಳಬೇಕು ನಾನು. चांस तो टाइम थोरो वधीक खणी छॾे भई, अहिड़ो कमु न कर। बेंगलोर जो नालो ख़राब करे छॾींदो। बेंगलोर जा शान आहिनि इहे। ग्रुप आई जा सवाल आहिनि। ग्रुप आई जे सवाल में ईअं आहे कि व्हाट इज द यूनिक अचीवमेंट ऑफ द फेमस सिंधी गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर इंदिरा हिंदुजा? She first test tube baby. Correct. What do we call our mother's brother's son? Maro. Marot. Correct. And what do you call the carpenter in Sindhi? Vado. Vado. And in English we have a saying, penny wise, pound foolish. रुपए पहले पल्लो सस्तो, पैसे पल्लो मां. Okay. And there's one more. You are what you speak.
उहा ई ज़ुबान उहा ई ज़बान उस में विहारे, उहा ई ज़बान छांव में विहारे। वेरी गुड परफेक्ट ऑल फाइव आर करेक्ट थैंक यू वेरी मच